सचो सतराम। सचो सतराम। पासा सन सतराम धाम खैरपुर की प्यार भरी भूमि के पर फारे जाए शहनशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जी 112 साल वर्षी उत्सव के शुभ अवसर से रचाया इन स्वामी समारोह में शामिल थे। सवेरी शुभ घड़ी में सब भावर भेंडू सही संगत के पूज बेवरी साहब सन सतराम धाम राठी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना वर्षी जो मकसद होंदो है पहले जीवन के वर्षाई पहली जिंदगी के स्वभावों का पहले जीवन में खुशी खुशहाली वाला अहरे खुशू जी संसार में सुख शांत अंत में मालिक की रहमत बख्श तेजी करे वर्ष जो मकसद वर्ष जा मालिक की रहमत आए जो आसमान में बरसती रहे है वो भी बरसी रहे। यहाँ पे हकीकत में एक खुशकिस्मती यह मौकों में असा के इतना तो बेहतर संदेश भाग ॾींदो आहे जेको पंहिंजी सोच खां कई गुना बेहतर सिर्फ उन्हें भाग ऐं रहमत के असांखे वठण जी कला या आर्ट जी जेकॾहिं असल में भाग पाइण जी कला समझ या बुद्धि अची वञे त असां पंहिंजे जीवन खे सदाई सुहानो बनाए छॾींदा। पर जेकॾहिं उहा थोड़ी ॼाण न हुजे उन्हीं खे असां समझ नथा चई सघूं तो समझ न हो समझ तॾहिं थींदी आहे जॾहिं ॼाण हुजे पोइ न कई त पोइ समझ जी कमी आहे। पर जेकॾहिं ॼाण न हुजे ऐं ग़लती खां कयूं था त पोइ उनखे समझ जी कमी न चइबी आहे। ऐं समझ यह ॼाण इहा हूंदी आहे त पाण खां वॾे जी इज़त कर, पाण खां बहितर खे मान ॾिय। जेकॾहिं असां पाण खां वॾे खे पाण खां बेहतर के पाण खां ऊंचे के मान ॾींदासीं उनजी इज़त कंदासीं त पोइ उहा इज़त ऐं रहमत जी मौज असांखे मिलण लॻंदी।
पर जिगरे पाण खां बहितर खे असां इज़त न ॾियूं ऐं अञा उनजी मुखालफ़त कई त पोइ उहा भाग जो उबतड़ बणिजी वेंदी। तंहिंजे करे असांखे सेखारियो वेंदो आहे त पाण खां चङे खे इज़त ॾियो, पाण खां वॾे खे मान ॾियो, उन्हनि जी कुझु मञियो। मुझे कारण सिर्फ ये हुआ तो जितने जंहिंखे इज़त मिली आहे, जंहिंखे मान मिलियो आहे, जंहिंखे भाग मिलियो आहे, उनखे हकीकत में को असां कोन ॾिनो, उनखे पंहिंजे कर्म जो भाग आहे, कंहिंजी आसीस जो भाग आहे, मालिक जी रहमत जो भाग आहे। चिगड़े कंहिं भाग भरे खे, इज़त वारे खे असां ॾिसी करे अगर उनजी मोज भाग में ॾींदासीं, इज़त में ॾींदासीं ऐं असांजी हिकिड़ी उमंग हूंदी आहे, उत्साह हूंदी आहे, चाहत हूंदी आहे त मां बि ओड़ो थिया। ऐं जिगरे असांखे इज़त ॾींदा आहिनि त मालिक में चवंदो आहे त अगरि उनजे कर्मनि खे उहे इज़त ॾेई रहिया आहिनि ऐं असांजी चाहत हूंदी आहे त मालिक केर तुंहिंजा कर्म चङा आहिनि, जंहिंजे करे भाग आहे। असां सभु ऐमाल या कर्म ते यकीन रखंदा ई आहियूं। जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल मिलंदो। थी सघे थो उन भाग वारे जा, उन इज़त वारे जा हाणे कर्म चङा न हुजनि, हाणे अमल चङा न हुजनि, हाणे उनकी हालत चङी न हुजे, थी सघे पर जेका उनखे इज़त या भाग आहे पुराणा के उनजा कर्म चङा हूंदा, के पोएं जन्म जा चङा हूंदा, जंहिंजे करे उनखे फल मिलियो हूंदो। जेकॾहिं कर्म चङा न हुजनि त असांखे मिले, जंहिंजा जहिड़ा अहमाल थियल हूंदा उनखे उहो फल त मिलियो हूंदो। ऐं जेकॾहिं उनखे ॾिसी करे असांखे ख़ुशी थींदी त मालिक थी सघे थो कंहिं कर्म जा उनजा चङा कर्म आहिनि, चङा अहमाल आहिनि, जंहिंजो फल उनखे मिलियो आहे, उहो एतिरो भाग भरियो आहे त पोइ तूं उनखे इज़त ॾिनी आहे त असां बि इज़त ॾियूं था, तूं उनखे भाग ॾिनो आहे त असां बि उनखे बहितर सम्झूं था। ऐं जीअं असां उनजे अहमाल पुराणनि जे हाणोकनि जी चङाई खे यादि कंदासीं ऐं मालिक जो शुक्र कंदासीं, मालिक चवंदो कि इन उनजे अहमाल जो, उन पुराणे कर्मनि जो क़दुरु कयो आहे त पोइ ओतिरी रहमत असांखे बि ॾेई छॾींदो आहे, असां बि भागनि भरिया थींदा। ऐं जेकॾहिं असां कंहिंजी इज़त भाग या मान खे ॾिसी करे साड़ खाईंदा, अंदर में जलन थींदी, उनजे लाइ कुछ उबतो अन्या चवण लॻंदा हुआ, अन्या उनजी इज़त सां खेॾंदा हुआ त पोइ वरी ओतिरो उबतो असर असां ते पवंदो आहे, उन ते कोन्हे पवंदो। छाकाणि उनजे चङनि कर्मनि जो असां निंदा कईसीं, उनजी खिलाफ़ मुखालफ़त कईसीं। तंहिंजे करे कॾहिं बि कहीं चङे खे, इज़त वारे खे ॾिसी करे असांजे अंदर में कॾहिं बि साड़ न अचणु खपे, उनखे ग़लति चवणु खपे। उनखे चङो चवंदासीं त पंहिंजो पाण भाव असांजो मिलणु शुरू थी वेंदो। ठीक है, जेको शख़्स
मुड़े आए तकरीबन 65 साल जो लगता हर जगह पे हर मंदिर में कोई सेवा में पाठ में चंगाई में तकरीबन हर जगह तो मुझे नजर हो हर जगह तो जितने को जो पहुंचा दो कोई सेवा में हो पहली अच्छी कर चाहिए चले हकीकत में सेवा मां हर जगह पे कर इतना पाठ कहे इतना नेम कहे जो अंदाज में पर मुझी हालत कभी सुधरी कोई कहीं जगह हकीकत ॿुधायां मां 65 साल जो थी गया पर अॼु ताईं हकीकत में 50,000 मां हिकु जगह ते कोन ॾिठा उन मूं त अंदाज़ो लॻाए सघो था मुंहिंजी हालत कहिड़ी हुई घर हुजे हली चली सेवा भी जाम कई आहे हूंदो बि जिथे किथे आहे ऐं ॾिसंदो कल्ह का छोकिरा आया पोइ माखो आया अची करे दुकान खोलियो कारोबार कयूं पंहिंजा कम कयूं कुझु न कयूं उहे एतिरा अमीर थी विया एतिरो कुझु पातो छॾो आया कंदा बि पंहिंजी मर्ज़ी सां लेकिन हक़ीक़त में मां जो छो भाग तो मां सां कहिड़ो जॾहिं तूं मंदिर में वेठो जैसे एॾी अरदास कंदा कॾहिं मुंहिंजी मालिक कोन्हे ॿुधी जेको मूंखे त लॻंदो सॼी ज़िंदगी ॿुधंदो ई मालिक तुंहिंजी आहे सॼो ॾींहुं मंदिर में हूंदो आहे हर जॻह ते हूंदो आहे हर जॻह ते हूंदो आहे अगरि त नेम में हूंदो आहे मालिक जहिड़ो ॿुधंदो ई तुंहिंजी वेठो कुझु कहिड़ी ॿुधो त अची करे थी वेंदा हूंदा से ॿुधे मुंहिंजी हालत है जॾहिं मंदिर में वेठो हूंदो आहे सेवा कंदो आहे या पाठ पढ़ंदो आहे कुझु बि वेठो हूंदो आहे जॾहिं कोई बि मंदिर में दर्शन जे लाइ ईंदो आहे कोई मथो टेकण ईंदो आहे कोई अची करे वेंदो आहे उन वक़्तु उनजी हालत छा हूंदी आहे जीअं कोई ईंदो आहे ॾिसंदो आहे हाणे वधियो आहे हाणे थियो आहे एतिरो अमीर आहे मां हेॾो सार चढ़ंदो आहे मालिक ॾिठो न इनखे कयो थी बाक़ी मूंखे छा कयो एॾो कहिड़ो थींदो आहे एॾो सार ईंदी आहे मालिक ॿुधंदो ई छॾो थो मालिक खे जेका बि असां अरदास कंदा आहियूं चाहत रखंदा आहियूं जेको कुझु घुरंदा आहियूं न घुरंदा आहियूं वो सब कुछ असांजी ॿुधंदो पर यादि इहा रखणु खपे तो ॿुधंदो असांजी आहे ॿिए सां नास्तो न हूंदो जेको असां हुजे चवंदा आहियूं उहो असांजी ॿुधंदो अरे इन्ही करे इहे संत महात्मा चवंदा आहिनि त हर कंहिं लाइ चङो सोचो बहितर वीचार रखो चङो सोचो ऐं बहितर वीचार रखो इनजो मक़सद कोई इहो कोन्हे जंहिंजे लाइ बहितर सोचूं उनजो कोई चङो थींदो उनजे लाइ थिए न थिए उहा बि अलॻि चीज आहे उनजे लाइ अरदास क़बूल पवे या न पवे उहा हिकिड़ी अलॻि चीज आहे पर मालिक खे अरदास असां कई आहे चयो असांजी चाहत असां रखी आहे इन करे उहो ॿुधंदो असांजी आहे घुरण वारा असां जेकॾहिं असां चङाई जी दुआ घुरंदासीं चङाई जी आसीस घुरंदासीं चङाई जी रहमत घुरंदासीं साम्हूं वारे जो थिए न थिए लेकिन उहो असांजी ॿुधे थो असांखे चङाई ज़रूरु ॾींदो असांजी भलाई ज़रूरु थींदी असां बहितर ज़रूरु थींदासीं पर जेकॾहिं असां पंहिंजा सार रखंदासीं कंहिंखे पीटींदासीं कंहिंजे लाइ ग़लति सोच रखंदासीं ग़लति वीचार रखंदासीं उहो असांजी ॿुधंदो पिया उहो असांखे ॾिसंदो पिया उनजो आवाज़ असांजो वेंदो पिया इन करे ॿिए खे पिट लॻे न लॻे ॿिए खे सार पहुचे न पहुचे उहो त असांजी ॿुधी करे असांखे मोटी करे ॾींदो ॾिनी करे सार ऐं पिट असांखे पंहिंजी पाण ॾेखारी तंहिंजे करे जीअं ई तूं ॿियनि खे ॾिसंदो आहे ऐं ॾिसी करे उनजी अमीरी ते उनजी चङाई ते उनजी इज़त खे तोखे सार लॻंदो आहे जलन थी वो मालिक को थी ॿुधंदो वेठो आहे
इन करे अरदास ही तू साड़ जलन क्रोध और पिट दी करिया वो बोधी करे तोखे मिलंदी आ तेजे करे तू सदाई भोगी दो तेजे करे थोड़ो पंहिंजो पान खे चेंज कर थोड़ो पंहिंजो पान खे फर्क कर जेको अचे अगर उन्हीं की बेहतरी उन्हीं चंगाई जी अरदास करे वो हर घड़ी चंगी मुझे वधण में खुशी करे उहा थी आहे पर जेकॾहिं उहा तोखे न पहुचे सिर्फ़ एतिरी कई कर तो मालिक रहमत कर इहो बि सुठो रहे इहो ख़ुशि आहे इहो बि आबाद रहे रहमत कर मां बि आबाद रहे हर को ख़ुशि हुजे चङो हुजे बहितर थोड़ा पंहिंजा लालच थोरो सिधा कर उहे थोरो चङा कर पंहिंजी सोच खे थोरो बहितर कर अरदास खे थोरो चेंज कर हकीकत में जॾहिं हू 8 महीने खां बाद वरी आयो जॾहिं खां मां अरदास बदिलाई आहे अंदरि मूंखे ॾिसी करे ख़ुशि थियो आहे हकीकत में मूंखे बि ख़ुशहाली अचणु थी घर परिवार कारोबार सभु चङा थियणु शुरू थिया हाणे मालिक रहमत करे मां सदाई चङो थिया बसि हाणे मुंहिंजो घर सदाई ख़ुशि सो हकीकत में कहीं भी इज्जत वाले कहीं भी चले के कहीं भी बदले के असा ॾिसी करे अगर उनजे लाइ बेहतर भाव रखंदासीं बेहतर सोच रखंदासीं असां ॾिसंदासीं ॿारहें महीने जे अंदरि अंदरि जीअं उहो भाग वारो थींदो तीअं असां भाग वारा बणिजूं ऐं जेकॾहिं कहीं भी इज्जत शान मान भाग वारे खे ॾिसी करे असां साड़ खाईंदासीं जलन खाईंदासीं अञा उनजे लाइ गिला जा धागा बची वेंदासीं असां ॾिसंदासीं उन ते कोई फ़र्क़ु शायदि कोन पवंदो पर असांजे भाव जो निभाव पर उहो कुझु उल्टो थियणु शुरू थी वियो तंहिंजे करे पाण खां मथे जो असांखे हमेशह मान रखणु हमेशह भाग में ऐं हकीकत में मां आयो ऐं बरसाति पई पए मौसम कीअं ई सभु कीअं पियो हुया हकीकत में कंहिंखे लॻो पए पर हकीकत में मूंखे मुस्कुराहट पए थी त मालिक जी रहमत आहे उहो एतिरो घणो आहे ऊंचो आहे उन जहिड़ो कोई आहे कोन उनखे चङो लॻे थो उन्हीं चङाई कई आहे त सभिनी चङाई थी सभिनी ऐं जेकॾहिं उनखे असां रहमत सम्झी करे पाईंदासीं त पोइ उहा रहमत एतिरी बि सम्झी आहे कि असांजा भाग एतिरा खुलंदा आहिनि जो मालिक जी यादि उनजो नाम उनजो ध्यानु सचे साईं जी रहमत उन ईश्वर जी कृपा असांखे एतिरी मिलंदी आहे जो सदाई भागनि भरिया थींदा आहियूं सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल थींदा उनजी आसीस खे पाईंदा शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जो कम सां उनकी शादी में जे घर शादी जी तयारी पई थी ऐं जीअं उहा तयारी थी पई इन्हनि जो हाणे बरसाति थी खड़ी आहे थोरी बूंदाबांदी थिए थी शादी कीअं थींदी छा थींदो तो साईं जन खे जेकॾहिं बूंदाबांदी थिए थी ऐं इहा मालिक जी रहमत वसे ऐं उहो भाग खुले ऐं सभु जंहिं महिल ॾियनि सां हलूं सभु पाणी झाकींदा हलूं हर को गोॾे में पाणी हुजे ऐं जॾहिं एॾी रहमत वरती पोइ सदाई जो घर बि रहमत सां मस्तु थी हलंदो सदाई ख़ुशि ऐं जीअं मुटिक ॿधो शादी जी तयारी थी हू बरसाति कटणु शुरू कया ऐं एतिरी बरसाति पई जो वाकई गोॾे जेतिरो पाणी सभई झाकींदा हुते पहुता पर जेको सच साईं चयो वो भाग एड़ो लॻो जो उन ॾींहुं खां उन घर खे ख़बर ॾाढी वारा हुया एतिरो भाग लॻो जो हर तरफ़ ख़ुशी ऐं ख़ुशहाली छाईंदी हुई सभई उहे बहितर सुठी ज़िंदगी गुज़ारनि तंहिंजे करे अॼु बरसाति हक़ीक़त असांजो सचो साईं जा वचन थी आहे असां जॾहिं बि असांखे बेशक कॾहिं कंहिंजो लॻे कॾहिं कॾहिं कोई उमेद कोई
इज्जत वारो कोई मान वारो कहिड़ो हूंदो आहे जिन करम अमल हलत कुछ चङी कोन्हे लॻे उनजा दास सब उबता हूंदा आहिनि ऐं हक़ीक़त में जेको कुझु उबतो आहे उहो उन्ही जो आहे उन सां असांजो वास्तो कोन्हे छाकाणि त जेको उनखे भाग आहे जेका इज़त आहे हाणोके जी न पर जेके अॻिनों जा अमल या कर्म थियल जेका उनखे रहमत मिलियल आहे उहो तुंहिंजो भाग हली रहियो आहे त इन करे इज़त मान शान अथसि इन करे भाग अथसि ऐं जेकॾहिं उनखे इहा समझ अची वञे अॻ में भाग अथसि अञा पंहिंजो पाण खे चङो करे बहितर करे उहो भाग उहो सदाई वधंदो रहंदो कॾहिं कमी ईंदी पर नाम सम्झी जे करे अगर उनके अग में भाग आए इज्जत मान पावर शोहरत सब कुछ अथसि ऐं हाणे उन उल्टा कम कया आहिनि तो पंहिंजो पुराणो भाग खाईंदो वठंदो आहे ऐं आस्ते आस्ते न पाप कंदो आहे अॻिते हली करे साॻियो उल्टो कमु कंदो पियो आहे या उनजी पंहिंजी सोच पंहिंजी क़िस्मत जो पाण ते दुश्मन बणंदो तंहिंजे करे कंहिं बि वधंदे खे कंहिं बि चङे खे कंहिं बि भाग वारे खे ॾिसी करे उन्हीं से जो साईं चयो उहा भाग इज़त मालिक उन्हीं खे ॾिनी आहे अगर उनजो असां क़दुरु कयोसीं ऐं उन ते साण न खाधोसीं उनखे चयोसीं मालिक तूं उनखे चङो कयो आहे तूं ॼाणे थो तुंहिंजो ई कमु तूं रहमत कर असांजा बि कर्म चङा थियनि असांखे बि तुंहिंजी रहमत भरजे असां बि भाॻे भरिया थियूं ऐं असां ॾिसूं अगरि उनजे ख़िलाफ़ असां न कयोसीं बहितर पाण जे कयोसीं असांजे साह जे अंदरि अंदरि असांजो भाग वञणु शुरू थी वेंदो असांजी क़िस्मत खुलणु शुरू थी वेंदी ऐं असांजो जीवन बहिकणु शुरू थी वेंदो आहे पंहिंजो पाण खे ऊचो बनाईंदो ऐं अॼु हक़ीक़त में बरसात जो मौक़ो उहो शिकायत जो मौक़ो कान्हे शुकुर जो उन मालिक एतिरो कयो आहे वरी चङाई कई हूंदी बहितर कई हूंदी इहो ग़लति थो करे सघे वो सॼे सृष्टि के मालिक आहे सॼी काइनात जो मालिक आहे उहो ग़लति कीअं थी थो सघे ऐं जेकॾहिं इहा बि उनजी रहमत आहे जेकॾहिं उनजी रहमत खे यादि करे असांखे पंहिंजी सोच यादि आहे पंहिंजा वीचार यादि आया पंहिंजो पंहिंजो भाग बनाइण जो मौक़ो बणाइण जो यादि आयो आमतौर ते इहा ग़लती करे वेंदा आहियूं कंहिं बि इज़त वारे खे भाग वारे खे कंहिंखे बि ॾिसी करे अंदरि में साड़ थींदो आहे जलन थींदी आहे क्रोध पिया वेंदो आहे कंहिंजे लाइ कुझु ग़लति कंदा आहियूं कुझु सोचींदा आहियूं जेकॾहिं असांखे इहा सम्झ अची वञे ऐं असां उहो छॾे करे अञा उनजी इज़त करूं या मालिक जो शुकुर करूं त पोइ अॼु जे भागनि भरे ॾींहं ते असां त सदाई भाग वारा थींदासीं सदाई मालिक जी रहमत जिन प्यार भरे मौके पे बस साकार थिया उन्हीं शहंशाह सतगुरु श्री सतरामदास साहब 112 साल वासी उत्सव प्यार भरे अवसर जेको असांखे पंहिंजे भाग बनाइण जो संदेश जेको असांखे पंहिंजी क़िस्मत खोलण जो संदेश असां सिर्फ़ चङनि खे चङो सम्झी करे उनजी इज़त करे मालिक जी रहमत खे रहमत सम्झी करे उन्हीं खे क़बूल करे उनजी आसीस खे आसीस सम्झी करे पंहिंजे जीवन में आए कंहिं भाग वारे खे उनजा कर्म यादि कंदा एतिरा कर्म चङा हूंदा असां पंहिंजी सोच चङी करे असां ओतिरा कर्मनि खे पाईंदासीं ओतिरो मालिक खे पाईंदासीं पर उहो सभु थींदो कॾहिं कॾहिं असां पंहिंजी सोच पंहिंजा वीचार पंहिंजा अहवाल सभु चङा कंदासीं ऐं असांजी सोच कॾहिं चङी थी करे हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन से साईं जो नाम ध्यान सिमरन कंदासीं जॾहिं कुझु वक़्तु वेही उन से साईं जो ध्यानु कंदासीं उनजा गुण उनजो राम उहो समय अमल अचणु शुरू थी ऐं जीअं उन नाम जो जाप कंदासीं असां में अमल जी शक्ति पैदा थींदी असां अॻिते वधणु शुरू कंदासीं ऐं ध्यान सां गुण ऐं नाम सां अमल खणी जॾहिं असांजा कदम अॻिते वधंदा त पोइ कर्मनि जे फल जे करे
असांखे संसार में सुख शांति मान सब कुछ मिलंदो ऐं नाम सिमरन ऐं माली जी रहमत करे अॻिते जा द्वार खुलंदा आहिनि लोक में सवलो थींदो आहे पर लोक में सुधरंदो ॿई जानकारी असां पार कंदासीं मालिक जी रहमत खे पाईंदासीं सो अॼु प्यार भरे अवसर उन्हीं सच्चे सतगुरु दा उन्हीं ईश्वर दा इहा ई इल्तिजा अरदास में त पाण सभिनी खे अहिड़ी सुंदर ऐं रहमत बख़्शे जो सदाईं नाम ध्यान सिमरन सां जुड़ी करे हर चङे जी चङाई करे सघे हर बहितर जी बहितरी करे सघे पंहिंजे जीवन में उहे बहितरियूं चङायूं ऐं गुण ऐं बहितर कर्मनि जी इच्छा अमल कई असांजो जीवन सदाई भाॻे भरियो रहे ऐं सदाई हर हिकु ख़ुशि ऐं खुशहाल रहे स्वाति शुभ अवसर सब भाव भेनरूं ऐं सॼी संगत खे शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब जे 112 साल वर्सी महोत्सव के शुभ अवसर पे पूज्य जबरी साहब संसद रामदास राणकी साहब से तरफों आशीर्वाद शुभकामना वाह सच